पीपल्स पार्टी पारां लाड़काने में अवामी ताकत जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो म्यूनिसिपल स्टेडियम में चूंड मुहिम जो अॼु आख़िरी जलसो। वरी अंग में जियालनि जी आमद। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में जलसे खे ख़िताब कंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पैचूअ की क़यादत में नवाबशाह में रेडी। वॾे अंग में जियालनि की शिरकत। नारनि की गूंज शानदार आजियां। आसफ़ा भुट्टो जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी इक़्तिदार में अची मुआशी मुआहिदे से बेरोज़गारी ख़त्म कंदो। पीपी हुकूमत ठाहे मज़दूरनि ऐं हारियुनि खे कार्ड जारी कंदी। मुल्क में 8 फरवरी ते थींदड़ इलेक्शन की चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾींहुं। चूंड मुहिम जो वक़्तु राति 12 वॻे ख़त्म थी वेंदो। रात जो 12 वॻे खां पोइ को भी उम्मीदवार जलसो या कार्नर मीटिंग न कर सघंदो। मीडिया से हलंदड़ सियासी इश्तिहार बंद कया वञनि। इलेक्शन कमीशन की हिदायत। इलेक्शन कमीशन की पधिराई मूजिब भञकड़ की सूरत में कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। चूंडुनि लाइ तक़रीबन 26 करोड़ बैलेट पेपर्स पहुचाइण जो कमु मुकमल कयो वियो। वोट लाइ असली कार्ड सुञाणप कार्ड जो शर्त लाज़मी आहे। मुद्दे ख़ारिज सुञाणप कार्ड से भी वोट कास्ट करे सघिबो। पोलिंग ख़त्म थियण जे 1 कलाक खां पोइ मीडिया ते नतीजा हलाए सघिबा। मुल्क में आम चूंडूं 8 फरवरी ते ई थींदियूं। 12 करोड़ खां वधीक शहरी पंहिंजो वोट इस्तेमाल कंदा। आम चूंडनि बाबति समूरा अफ़वाह ग़लत साबित थिया। निगरान इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जी वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर गोहर एजाज चवे थो पूरी कोशिश हूंदी त चूंडूं पुरअमन तरीक़े सां थियनि। निगरान सेटअप पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। सिंध में सियासी पार्टियुनि में दुश्मनी वारी सूरत-हाल नज़र न अची रही आहे। ख़तरो उन्हनि अंसरनि खां आहे जेके मुल्क में अदम इस्तेकाम चाहिनि था। सिंध निगरान वारे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़री सदारत हेठि सूबाई एपिक कमेटी जो इजलास में निगरान सूबाई वज़ीरनि कोर कमांडर कराची ऐं चीफ सेक्रेटरी सिंध जी शिरकत। डीजी रेंजर्स IG सिंध हादसात इदारनि जे नुमाइंदनि ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसर्स भी इजलास में शिरकत कई। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिख़ार चवे थो सिंध जे समूरनि पोलिंग स्टेशन ते फ़ौज जी मुक़ररी मुकमल कई वई आहे। फ़ौजी जवान ऐं ऑफिसर्स पंहिंजी ड्यूटी वारनि इलाइक़नि में पहुची विया आहिनि। शफ़ाफ़ चूंडुनि जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल आहिनि। बैलेट पेपर्स ROs खे पहुची चुका आहिनि। निगरान सूबाई वज़ीर अहमद शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त एपिक्स कमेटी जे इजलास में इंतज़ामनि जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। चूंड अमल जी मॉनिटरिंग लाइ कंट्रोल रूम क़ाइमु करे छॾिया आहिनि। सिक्योरिटी खे 3 दर्जनि में विरहायो वियो आहे। हथियारनि जी नुमाइश ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। गिरफ़्तारियूं बि कंदासीं ऐं FIRs बि दाख़िल कंदासीं। 2 ॾींहंनि खां पोइ मुल्क में तरक़ीअ जो सिज उभरण वारो आहे। मुल्क खे यूथ एशियन टाइगर बणाईंदासीं। मूंखे न कढे वञी हा त अॼु हर नौजवान रोज़गार सां हुजे हा। असां हाणे ॿीहर मुल्क खे तरक़ी तग ते आणींदासीं। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो कसूर में जलसे खे ख़िताब। नवाज शरीफ पंहिंजे हर हुकूमती दौर में मुल्क की आवाम की खिदमत कई आहे। नवाज शरीफ चौथों भेरो वज़ीर आज़म बणिजी मुल्क के खुशहाल बणाईंदो। जंहिं वक़्तु मुल्क उंधाए में बुॾल हो उन वक़्तु नवाज शरीफ रोशनी आंदी। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ जो कसूर में जलसे के खिताब। मरियम नवाज जो चवणु आहे त हिकु सियासी मुखालिफ़ वटि पंहिंजी कारकर्दगी ॿुधाइण लाइ कुझु न आहे। इहो सियासी मुखालिफ़ नवाज शरीफ ते तनक़ीद करे मुहिम हलाए रहियो आहे। अवाम हर ज़ुल्म ऐं हर जबर बर्दाश्त कयो पर नवाज शरीफ जो साथ न छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी नफ़रत ऐं विरश वारी सियासत ख़त्म करणु चाहे थो। लाहौर जे तक इन 127 में अता तारड़ जा साथारी हमला करे रहिया आहिनि। धमकियुनि ज़रिए कॾहिं बि इलेक्शन न आहे थी। PP धमकियुनि खां नथी डिॼे। पीपल्स पार्टी अॻुवान श्री रहमान जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त इलेक्शन कमीशन कंहिं पार्टी में फ़र्क़ु न करे। इलेक्शन कमीशन PP ते हमलनि जो नोटिस वठे।